अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जेने ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त अली ख़ान जेको आहे मुराद खे चवंदो त तूं कुंज जे करे छा लाइ परेशान आई। मुराद चवंदो त मां असल ॻाल्हि कुंज जे करे परेशान न आहियां। जेकॾहिं आख़िरकार असांखे कुंज मिली वियो त पोइ असां कुंज जे ज़रिए गुलपरी खे आज़ादु कराए सघूं था। उन जे करे असांखे गुलपरी मिलणु लाज़मी आहे, जो असां कुंज जे करे गुलपरी खे आज़ादु कराए सघूं था ककर वारनि खां। इन ककर खां बि तलाक कराए सघूं था गुलपरी जी। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रिथ शाहनवाज़ पंहिंजा माण्हू गॾु कंदो, हाणे को न को मसइलो ज़रूरु खड़ो कंदो। इन पंहिंजे माण्हुनि खे सम्झाए ऐं पोइ हिकु न हिकु मसइलो ज़रूरु कंदो रिथ शाहनवाज़। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त रेज़न ऐं ककर वारा घणो परेशान हूंदा। ककर रेज़न खे चवंदो त हाणे तूं रिथ शाहनवाज़ सां ॻाल्हाए ॾिस हू कमु करे थो या न, इन कुंज खे असांखे आज़ादु कराए थो ॾे या न। अगरि जेकॾहिं इन खां कमु नथो थिए त पोइ असांखे सोचणो पवंदो, यानी पोइ उन्हनि जे घर में घिरणो पवंदो त असां जीअं कुंज खे आज़ादु करे अचूं। ऐं रेज़न चवंदो त सोट अॼु शाम मां रिथ शाहनवाज़ सां ॻाल्हाईंदुसि त उन्हनि रिथ शाहनवाज़ खे कहिड़ो जवाबु ॾिनो। शाम सॼी हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी, रॻो तूं शाम ताईं इंतज़ारु कर। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रोस्तम वारा जेके आहिनि कुंज खे सम्झाए ऐं पोइ कुंज खे ॿिए हंधि लिकाए छॾींदा। जो उन्हनि खे पक पइजी वेंदो त हिते पुलिस छापो ज़रूरु हणंदो, यानी रिथ शाहनवाज़ छापो ज़रूरु हणाईंदो। उन्हनि जे करे हू पोइ कुंज खे ॿिए हंधि लिकाए छॾींदा, यानी रिथ शाहनवाज़ जो इहो कमु नाकाम थी वेंदो, यानी रिथ शाहनवाज़ कुंज खे न आज़ादु कराईंदो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जैसी देर मुंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।